सैयारा खां पोइ अगरि कंहिं दिमाग़ ख़राब कयो आहे त उहो आहे अक्षय खन्ना। सॼी फिल्म में ईअं स्पाइडरमैन वांगुरु चिपकी वेही रहियो स्क्रीन ते, दिमाग़ ख़राब करे छॾियो हुई। ऐं वरी माण्हू बि अहिड़ा चरिया, ट्रेंडिंग बि उन शयुनि खे ठाहींदा आहिनि जेकी सम्झ में ई न ईंदी आहे। हाणे इहो जेको सॉन्ग ट्रेंडिंग थियो आहे अक्षय खन्ना जी एंट्रीअ वारो, कुझु सम्झ में न ईंदो आहे, ख़ाली ॿ अखर ठूस ठूस ठूस। हिन खां अलावा मूंखे त कुझु सम्झ में न आयो। अगरि तव्हांखे सम्झ में आयो त मूंखे बि ॿुधाइजो। 3.5 कलाक जी फिल्म में नोट करण जहिड़ी हिकु शइ हुई कि रहमान डकैत हेॾो वॾो गुंडो हुयो त बि उन जी ज़ाल जंहिं महिल ईअं छिके चंबो हणंदी अथसि, मजाल जो साम्हूं हिकु अखर ॻाल्हाए। माना एॾी लंबी फिल्म में जेंट्स लाइ सिखण जी हिकु ॻाल्हि आहे कि अगरि तव्हां कहिड़ी बि वॾी पोज़ीशन ते आहियो, केतिरा बि वॾा माण्हू आहियो, केतिरा बि वॾा गुंडा आहियो, ज़ाल जे साम्हूं कॾहिं न पहिणो। हा, बाक़ी इहो ठूस ठूस ऐं फूस फूस वारो जेको सॉन्ग ट्रेंडिंग थियो आहे, माण्हू इन सां पाण खे इन लाइ था जोड़नि पिया छोकी अक्षय खन्ना जंहिं तरह सां डांस कई आहे हिन में, माण्हुनि खे ईअं थो लॻे कि वाइब ॾाढी मैच थी थिए। असांखे बि डांस न ईंदो आहे, अक्षय खन्ना खे बि डांस न ईंदो आहे, त पोइ सेम टू सेम, तॾहिं करे इहो शायदि सॉन्ग एॾो ट्रेंडिंग थी वियो आहे।